GDA तरफ़ां चूंडुनि में मुबैना धांधली ख़िलाफ़ अॼु जाम शोरे में पीर पागर जी अॻवानी में धरणो हयो वेंदो। तैयारियूं मुकमल, मुख़्तलिफ़ शहरनि मां हज़ारे हुर पहुची विया। डॉक्टर सफदर अब्बासी, हसनैन मिर्ज़ा ऐं ॿियनि जो चवणु आहे त आम चूंडुनि जा नतीजा कंहिं बि सूरत में क़बूल न आहिनि। मर्ज़ी जा उम्मीदवार खटराइण ऐं हारण वारो पैगाम ख़तरनाक साबित थींदो। आम चूंडुनि में धांधलीअ ख़िलाफ़ चई आहे जो कराची में इलेक्शन कमीशन ॿाहिरां एहतजाजी मुज़ाहिरो ऐं धरणो। सिंध ऐं पंजाब दंग कमू शहीद वटि धरणे जी तैयारियूं मुकमल। राशिद महमूद सुमरे जो चवणु आहे त आम चूंडुनि दौरान धांधली करे चई आहे जो मैंडेट ते धारो हयो वियो आहे। PP अॻवान ऐं अॻूणी वफ़ाक़ी वज़ीर शाज़िया मरी GTA खे सियासी यतीमनि जो टोलो करार ॾेई छॾियो। संदसि चवणु आहे त GTA सियासी यतीमनि जो टोलो आहे। धरणे सां को बि फ़र्क़ु न पवंदो। आम चूंडुनि में धांधली जी शिकायत ते लाॻापियल फोरम सां राब्तो करणु घुरिजे। व्हाइट हाउस पारां पाकिस्तान जी चूंडुनि में मुबैना धांधली जे इल्ज़ामनि ते ॻणती जो इज़हार। अमरीकी नेशनल सिक्योरिटी काउंसिल जे तर्जुमान जॉन कर्बी जो चवणु आहे त आम चूंडुनि में मुबैना धांधली ते ॻणती आहे। वोटनि खे ॾियारण ऐं धमकाइण बाबति कुझु रिपोर्टनि जो ॿुधो आहे। आलमी मुबसर पाकिस्तानी चूंडुनि जे मामले जो जाइज़ो वठी रहिया आहिनि। अमरीका चूंडुनि मामलनि खे वेझे खां ॾिसी रहिया आहिनि। वफ़ाक़ में हुकूमत ठाहिण लाइ सियासी जोड़ तोड़ जो सिलसिलो तेज़। PTI बानी जी हिदायत ते असद कैसर जी अॻवानी में तहरीक इंसाफ़ जे वफ़द जी मौलाना फज़ल रहमान सां मुलाक़ात। आम चूंडुनि में धांधली समेत मुख़्तलिफ़ मामलनि ते ॻाल्हियूं। आम चूंडुनि खे साफ़ शफ़ाफ़ नथा सम्झनि। चूंडुनि बाद सियासी चिकताण पैदा थी वई आहे। मौजूदा सूरतहाल खे नज़र में रखंदे PTI वफ़द सां मुलाक़ात थी आहे। हाफ़िज़ हमदुल्ला आम चूंडुनि में अवामी मैंडेट चुरायो पियो। चूंडुनि में धांधली ख़िलाफ़ छंछर ते मुल्क गीर एहतजाज कयो वेंदो। इंसाफ़ जी फ़रहामी ताईं तहरीक जारी रखी वेंदी। बैरिस्टर सैफ सरबराह मौलाना फज़ल रहमान जो आहे त PTI बानी जी हुकूमत ख़िलाफ़ बेतमादी रिथ जनरल रिटायर्ड बाजवा जे चवण ते आंदी वई। हुन मुख़ालफ़त कई। बेतमादी रिथ वक़्तु जनरल रिटायर्ड बाजवा ऐं लेफ्टिनेंट जनरल फैज़ हमीद राब्ते में हुआ। संदसि नज़र में पार्लियामेंट जी का हैसियत नाहे। हाणे फ़ैसिला ऐवान न पर मैदान में थींदा। हुकूमत ठाहिण लाइ शहबाज शरीफ़ वटस आयो। चीफ इलेक्शन कमिश्नर सिकंदर सुल्तान राजा चयो आहे त धांधलीअ जा इल्ज़ाम हणंदड़नि खे सबूत पेश करणु घुरिजनि। इलेक्शन कमीशन मीडिया रिपोर्टनि जी बुनियाद ते फ़ैसिला नथा करे सघनि। हुकूमत साज़ी बाबति PP ऐं मुस्लिम लीग नून जे कमेटियुनि जो ॿिए ॾींहुं बि इजलास हिक ॿिए जी तजवीज़ुनि ते ग़ौर वीचार। अॼु हिकु दफ़ो ॿीहर मुलाक़ात करण जो फ़ैसिलो। PP जी कमेटी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी खे ॻाल्हियुनि बाबति आगाह करे छॾियो। निगरान वफ़ाक़ी हुकूमत पेट्रोल ₹2.73 ऐं डीज़ल ₹8.37 फ़ी लीटर महांगो करे छॾियो। नोटिफिकेशन जारी। पेट्रोल जी नई क़ीमत ₹275.62 फ़ी लीटर मुक़ररु। डीज़ल जी फ़ी लीटर जी क़ीमत ₹287.33 थी वई। नवां अघ राति 12 वॻे खां लागू थी विया। कराची शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में 3 मुबैना मुक़ाबला। 5 ॾोहारी गिरफ़्तार। सिंधी होटल भरिसां फौरू ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार। साथी फ़रार। पुलिस जो चवणु आहे त फायरिंग जी नेवट में SHO लियाक़ताबाद भी ज़ख़्मी थी पियो। इस्पताल मुंतक़िल। जमशेद टाउन मां हिकु ज़ख़्मी समेत 2 जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वियो। नबी बख़्श थाणे जी हद मां पुलिस ॾियारी गैंगवार सां तालुक़ रखंदड़ 2 ॾोहारियुनि खे गिरफ़्तार करे वरितो। हथियार, भुरकियल मोटरसाइकिल ऐं ॿियो सामान हथ। गज़ा में इसराइली जारियत जारी। यहूदी फ़ौज अल नसर इस्पताल जो मुहासिरो वधाए छॾियो।
अस्पताल इंतजामिया जो चवणु आहे त अस्पताल में सिर्फ़ 24 कलाकनि जो ॿारण रहिजी वियो आहे। जनरेटर बंदि थियण सां मरीज़नि जूं हयातियूं ख़तरे में पइजी वेंदियूं। रफ़ा, ख़ान यूनिस ऐं नसीराब ते इसराइली फ़ौज जा हमला, 87 फ़लस्तीनी शहीद, केतिरा ई ज़ख़्मी। शहीदनि जो अंक 28,633 थी वियो। लबनान ते इसराइली हमलनि में हिज़्बुल्लाह जा बि 2 मेंबर मारिजी विया। अमरीकी परॾेह वज़ीर एंटोनी ब्लिंकन जो चवणु आहे त अमरीका यरग़मालियुनि जे मुआदे लाइ क़तर, इसराइल ऐं मिस्र सां कमु करे रहियो आहे। उमेद आहे त इसराइल ऐं हमास में यरग़मालियुनि जो मुआदो जल्द थी वेंदो। हीउ मुआदो ॾुखियो आहे पर नामुमकिन नाहे। ग़ज़ा में समूरनि यरग़मालियुनि जी बाज़ियाबी अवलीन तरजीह आहे।